करीम में सूरत कहफ के आखिरी आयतन में अल्लाह जी ज़ात जेको महबूब जो शान बयान कयो आप पंहिंजे तरफ़ खां नथो चवां बल्कि हज़रत अल्लामा अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह ताला जंहिं बरे सग़ीर में सब खां पहिरीं हदीस जो इल्म उन बुज़ुर्ग आंदो मदीने खां हदीस जो इल्म सिखी पढ़ी करे बरे सग़ीर ते हदीस जो इल्म पहुचायई उन वॾे जय्यद आलिम जो महिरबानियूं आहिनि जंहिंजो मदार जे नबूवत किताब लिखियल आहे उन जे पहिरें जुल्द में पाण फरमाइनि था त अल्लाह जी ज़ात व बरकात क़ुरान करीम में फरमायो आहे त कुल्लो कानल बहर मिदादल लिकलिमात रब्बी लनफ़िदल बहर क़ब्ल अन तनफ़द कलिमात रब्बी वलो जिअना बिमिस्लिही मददा। फरमाए थो अल्लाह जी ज़ात व बरकात फरमायो मुंहिंजा कलमा एॾा त घणा आहिनि एॾा त वसी आहिनि जेकॾहिं मुंहिंजे कलमनि खे लिखण जे लाइ मुंहिंजी पूरी मख़लूक जमा थे वेहे ऐं जेके बि दुनिया जा समूंड आहिनि उन्हनि समूंडनि खे मां अल्लाह मस बनाया ऐं जेके बि रुई ज़मीन ते वण आहिनि उन्हनि खे कलम बनाया ऐं सॼी मख़लूक खे हुकुम फरमाया त मुंहिंजा कलमा लिखण शुरू कयो लनफ़िदल बहर ये समूंड ख़त्म थी वेंदा कलम पूरा थी वेंदा लिखंदड़ लिखी लिखी थकिजी पवंदा पर अल्लाह जा कलमा पूरा न थींदा ख़त्म न थींदा बचेना बिमिस्लिही मददा मां अल्लाह वरी बि इहे समूंड ॿिया पैदा कयां वण ॿिया पैदा कयां मख़लूक वरी एतिरी ॿी बि पैदा कयां तॾहिं बि मुंहिंजा कलमा कोन खुटंदा। सुभान अल्लाह। अल्लामा अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह फरमाइनि था त इनमा मुराद अल्लाह फरमाए थो त मुंहिंजे मोहम्मद करीम जी ज़ात गिरामी। सुभान अल्लाह।